नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट खां ख़बर ॾींदा हलूं त कंधकोट वेझो ॻोठ मोहबत खान बलोच जो मेन रोड ठही न सघियो आहे। हीअ रोड सवें ॻोठनि खे मिलाईंदड़ मेन रोड आहे। रोड में खॾा पवण करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहे। हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कंधकोट में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जानी जोन साल बलोच पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कंधकोट वेझो ॻोठ महबत खान में, जिते रोड 10 सालनि खां वठी हिन टाइम ताईं ज़बूनी हाली जो शिकार आहे। वधीक हितां जे ॻोठणा रहवासी मौजूदु आहिनि, उन्हनि खां मालूम कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। असांखे ठाराए 10 साल हिन टाइम ताईं जे रोड जो पचर ते थोरा ॻाल्हि थिए थो। वॾेरा आहिनि जेका बि आहिनि वांटो पाण खाई बसि चुप करे वेही रहनि था। ॿियो असांखां थिए ई नथो, असां ग़रीब माण्हू छा कयूं। 20 साल थी विया, रोड सॼो सारो ईअं पियो, मोटरसाइकिल हली नथो सघे। छा कमु, छा मसइलो आहे? हितां जा चूंडियल नुमाइंदा छा था चवनि? चवनि था त बसि न असांखे रुशवत मिले, ॿियो छा, पैसा मिलनि, ॿी ॻाल्हि न आहे। बसि हे ॾिसो न, हे ॾिसो पाण था ॾिसो रोड जी हालत ॾिसो, मोटरसाइकिल बि हली नथो सघे। ख़राबु आहे, महीनो 10 साल थी विया आहिनि असांजो ख़राबु आहे। साइकिल मोटर अचनि वञनि ताईं रोज़ पंचर थियनि था, असां ग़रीब छा पूरो थिए। ग़रीब माण्हू 1600 में हिकिड़ो टायर हले थो। असां ग़रीब काॾे वञूं वोट वठण लाइ? वॾेरा ईअं अचनि था जीअं सम्झो त असांखे उधार ॾिनो अथनि, को किणकदा अचनि था। हाणे असां वेलनि में पिया आहियूं, हिते न रोड आहे, न को चारो आहे, न को रस्तो आहे। हेॾा पथर पिया आहिनि। रोज़ असां बीमारी में असां उहे 10 मिंट माण्हू पंधु करे थो त उहे कलाक में बि नथो पुॼे राणे स्टॉप ताईं। जी नाज़रीन, तव्हां हितां जे आवाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। हिननि जो चवणु आहे त हितां जा जेका बि चूंडियल नुमाइंदा आहिनि, ईंदड़ बजट जेको बि आहे त माना पाण हड़प करे था वञनि। हीअ जेका आहे त 10 सालनि ताईं माना रोड ठही न आहे सघियो। असां वस वारनि खे अपील कयूं था त ख़ुदा रा असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। कैमरामैन अर्ज़ मोहम्मद सां गॾु जानी चौसाल बलोच, अवामी न्यूज़ कंधकोट। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।